नौशरो फिरोज में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जे रिपोर्ट मुताबिक़ आल सिंध पैरामेडिकल स्टाफ नौशरो फिरोज ऐं लेडी हेल्थ वर्करनि जी पघार मां कटवटी ऐं बरसात दौरान कटवटी थियल कुझु ॾींहंनि जी पेमेंट सिंध हुकूमत जारी नाहे करे सघी। आल सिंध पैरामेडिकल जे अॻुवान एहतजाज कंदे चयो त असांजी बरसातुनि में 2 ॾींहंनि जी कटवटी थी जेका पूरी सिंध जी थी, पर ज़िला नौशरो फिरोज जे सिहत खाते जी अञा वापसि नाहे थी जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। ॿिए पासे लेडी हेल्थ वर्करनि जी पघार मां कटवटी गैरकानूनी अमल आहे। जल्द खां जल्द असांजी पैरामेडिकल स्टाफ जी बकाया जात वापसि कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। गुंडागर्दी बंद कयो, दहशतगर्दी बंद कयो, 3 ॾींहंनि जी रेल पघार बंद कयो, रेल पघार करनि जा मसला हल कयो, लेडी हेल्थ वर्करनि जा मसला हल कयो, पैरामेडिकल जा मसला हल कयो।